बेइज्जती थिए थी। जॾहिं अलामा राशिद महमूद खे रेंजर्स रोके थी तॾहिं हुनखे गैरत अचे थी। हू पट ते वेही थो रहे। हिते पट ते ही जेके असांजूं मावरूं भेनरूं वेठियूं आहिनि, छो नथी हिननि लीडरनि खे गैरत अचे? छो हे परियां जेको आहे सनान खान वेठो आहे रते देरे में, छो नथी हुनखे गैरत अचे? ऐं ॿिया जेके लीडर वेठा आहिनि हुननि खे छो नथी अचे त हिते न्याणियूं फुटपाथ ते वेठियूं आहिनि, सॼी राति खां वेठियूं आहिनि हिते। रुगो गैरत हुननि जी पंहिंजे लाइ, पंहिंजी ज़ात जे लाइ आहे। जे अहिड़ियूं पार्टियूं ठाहे तव्हां हलाईंदव त पोइ रुगो तव्हांजा घर भरजंदा, रुगो तव्हांजा बिब भरजंदा, पर हीअ क़ौम कंगाल थींदी। हिन क़ौम जी तज़लील खां वधीक तज़लील थींदी। हेॾा वॾा ची गवेरा, कादिर मंगसी, जलाल महमूद शाह, ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ अली जो कल्ह वियो न, छो त हू अमीर आहिनि। अमीरनि वटि वञिबो ऐं समाजी मसइलनि में वञिबो, क्राइम में वञिबो, पर क़ौमी मामिलो थींदो त न ईंदासीं। खंभ विझण वारे मामले में न ॻाल्हाईंदासीं, छो त हिननि जी ड्यूटीअ में, हिननि जे ऑर्डर्स में आहे त खंभींदासीं। जेके बि असां सिंधी, उन में तव्हांखे नाहे ॻाल्हाइणो। जे तव्हां न ॻाल्हाईंदव त असांजे वतन जी मिटीअ जो ज़रो ज़रो ॻाल्हाईंदो। अॼु ही ॻोठ उथी बीठो आहे, सुभाणे सॼी सिंध तव्हांजे आरो उथी बीहंदी। न तव्हांजूं बंदूकूं रहंदियूं, न तव्हांजा इहे नकाब तव्हांजे चेहरनि ते रहंदा। इहे सॼा असां छिके तव्हांजा लाहींदासीं ऐं उहे सज़ाऊं जेके जंगी कैदियुनि खे मिलंदियूं उहे मिलंदियूं। असीं तेज़ी ताईं हिते वेहंदासीं, असीं तेज़ी ताईं वेहंदासीं जेसीं ताईं असांजो जवान, जेसीं ताईं असांजो मुड़ुसु माण्हू, जेसीं ताईं असांजो शाइर, जेसीं ताईं असांजो क़ौम जी सुञाणप, सिंध जी मोहबत वापसि नथी थिए। मां त हिननि दोस्तनि खे गुज़ारिश की आहे, हितां उथो हिकु वॾे रोड ते हली वियो त जीअं हुननि खे तकलीफ़ पहुचे। ही त जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, हिते असीं झंग में वेठा आहियूं। असांखे कंहिं हाईवे ते वेहणु घुरिजे, कंहिं वॾे बाईपास ते वेहणु घुरिजे, जितां पंजाब जी आमद रफ़्त आहे उन रस्ते ते वेहणु घुरिजे, छो त पंजाब जो रस्तो रोकिजे थो तॾहिं उन्हनि खे गैरत अचे थी। जीअं राशिद महमूद खे गैरत आई जॾहिं हुनखे रेंजर्स रोकियो। असांजा लीडर गीदी कायर ऐं पंहिंजे पाण में लताड़ियल वेढ़ियल सेड़ियल वॾियूं पगूं, लतीफ़ साईं चयो आहे त अछी पग में पस अंदरि मिड़ो ई गिड़ियूं, ही उहे पगूं पायूं घुमंदा वतन था। ग़रीब ऐं आम माण्हूअ जूं इज़तूं पट ते वेठियूं हुजनि, तॾहिं हुननि खे न गैरत थी अचे, न तॾहिं हुननि खे को ॾुख थो थिए। जॾहिं रुगो हुननि खे रेंजर्स पुछे थी तूं केरु आहे, त हुनजी गैरत में ॻाढ़ा थी था वञनि। जेसीं ताईं क़ौम न बचाईंदो त तव्हां न बचंदव। जेसीं ताईं बचा ऐं पंहिंजी नियाणियुनि जी इज़त न कंदो तेसीं ताईं तव्हांजी बि इज़त ख़तमु थी वेंदी। असीं हिते वेठा आहियूं ऐं हीउ धरणो तेसीं रहंदो जेसीं असां पंहिंजे हिन मक़सद में कामयाब नथा थियूं। जीअं सिंध धन्यवाद खोसे के धन्यवाद खोसे के आजाद कयो धन्यवाद खोसे के आजाद कयो धन्यवाद खोसे के आजाद कयो धन्यवाद खोसे के आजाद कयो।